सिंध काबीना कणक जारी पॉलिसी की मंजूरी ॾेई छॾी आहे, जंहिं तहत कणक जी 100 किलोग्राम वारी बोरी जो अघु 9,500 रुपया मुक़ररु करे छॾियो। फ्लोर मिलन ऐं चकिन खे 12 मिलियन मैट्रिक टन कणक फराहम करण समेत अटे जे अघ में इस्तेकाम लाइ पिणु अहम फ़ैसिला कया विया आहिनि। सूबाई काबीना सखर ऐं लाड़काणो डिवीज़ननि अंदरि अमुल लाइ धाड़ेलनि खां हथियार फिटा कराइण लाइ पॉलिसी जी पिणु मंजूरी ॾिनी आहे। सिंध काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि ऐं ख़ुसूसी मावननि पिणु शिरकत कई। इजलास में साल 2025 ऐं 26 जी कणक जारी पॉलिसी जी मंजूरी ॾिनी वई, जंहिं तहत कणक जे 100 किलोग्राम वारी बोरी जी क़ीमत 9,500 रुपया मुक़ररु कई वई आहे, जंहिंसां कणक जो अघु 3,800 रुपया थी वियो आहे। इजलास खे ॾिनल ब्रीफिंग में आगाही ॾिनी वई त नंढनि आबादगारनि जे मफ़ादनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ कणक जारी पॉलिसी मंजूर कई वई, जंहिंजो मक़सदु अटे जे अघ खे मुस्तहकम रखणु आहे ऐं क़ीमतनि में इज़ाफ़े खे साम्हूं रखी 1.265 मिलियन मैट्रिक टन कणक फ्लोर मिलनि ऐं चकिन खे जारी कई वेंदी। सिंध काबीना लाड़काणो ऐं सखर डिवीज़ननि अंदरि अमुन जी बहाली, रियासत जी रिट खे बरक़रार रखणु ऐं कचे अंदरि समाजी तोड़े इक़्तिसादी तरक़ी खे हथी ॾियण लाइ धाड़ेलनि खां हथियार फिटा कराइण वारी पॉलिसी जी मंजूरी ॾिनी वई, जंहिं तहत हथियार फिटा कंदड़ माण्हुनि जे ख़ानदान खे मुआशी तहफ़ुज़, तालीम, सिहत, हिफ़ाज़त, पेशेवर तरबियत ॾिनी वेंदी। काबीना खे ॿुधायो वियो त कामयाब सिक्योरिटी ऑपरेशन्स ऐं मक़ामी कम्युनिटीज़ ज़रिए ॻाल्हियुनि जे नतीजे में केतिरनि ई धाड़ेलनि रज़ाकाराणे तौरु हथियार फिटा करण ते राज़पो ॾेखारे छॾियो आहे। उन लाइ घरू वज़ारत जी निगरानी में अमल कयो वेंदो। इजलास में सिंध एंटरप्राइज़ डेवलपमेंट फंड जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे नए सिर जोड़जक, सीनियर सिटीज़न काउंसिल जे 3 मुदे ऐं नए सिर जोड़जक ऐं सिंध इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी जोड़जक में तरमीम जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सूबाई काबीना जे इजलास में डेथ सर्टिफिकेट जारी करण वारी फीस ख़त्म करण जो पिणु फ़ैसिलो करे छॾियो आहे। उहे सर्टिफिकेट म्यूनिसिपल यूनियन काउंसिल ऐं टाउन कमेटियुनि जी सतह ते जारी कया वेंदा। इजलास में पोलियो मुहिम 13 अक्टूबर खां शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नई मुहिम खां अॻु पोलियो खां बचाव वारा फुड़ा ॿारनि खे पीआरण खां इनकार कंदड़ वालदेन सां मुलाक़ातूं करे खेनि राज़ी करण लाइ मुक़ामी सतह ते कमेटियूं जोड़ण जी पिणु मंजूरी ॾिनी वई।